हाँ जल्दी मोटण जी बजाए तोखा बिना घर में मज़ो कोन ईंदो आहे, इन करे थी चवां। मां बि ॾींहुं ॾुखियो गुज़ारींदो आहियां दुकान ते, पर छा कयां यारम, दुकान ते वञणु मुंहिंजी मजबूरी आहे। न त दिलि चवंदी आहे तुंहिंजे वारनि जे छांवरे में सॼी ज़िंदगी गुज़ारियां। मां त पाण खे भाॻनि वारी थी बायां राशिद, ख़ुदा मूं ते ख़ासि महिरबानियूं कयूं आहिनि राशिद, जो तूं मुंहिंजो सरताज थिए। बख़्त त मुंहिंजा भला आहिनि निरम, जो ख़ुदा तोखे मुंहिंजी कुंवार बणायो। ॾाढो मिठो आहे राशिद। मिठाण जा त तो में बि मण आहिनि निरम। दिलि ख़ुशि करे छॾियो पुट, अलाह कंदो सदाईं ईअं ई खिलंदा ई मुस्कुराईंदा रहंदो, सदाईं ख़ुशियूं तव्हांजा पेर चुमंदियूं। सदाईं सलामत हुजो, अलाह कंदो कोसो वाह ई न लॻंदो आहे। अमा मां वञां थो दुकान ते। ठीकु आहे पुट, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, कॾहिं बि इरम खे ॾुखियो न कजांइ, न त मां तोखे कॾहिं बि माफ़ु न कंदसि। जी अमा, चङो अमा, हाणे मां वञां थो। अलाह जे अमान पुट, जाॾे पेर ताॾे ख़ैरु। अदी इरम कीअं पियो वक़्तु गुज़रे? अई अमीना, छो थी मज़ाक़ूं करी इरम सां? मासी, असां पाण में ॿई ॾेराणियूं आहियूं, विच में तुंहिंजो छा वञे? अलाह कंदो तव्हां ॿिन्ही जी ईअं ई मोहबत क़ाइमु रहंदी। हा इरम, ॿुधाए न, शादी में मज़ो आहे या न? पुफी सम्झाइसि न। मासी जो छा वञे इरम, शादी त तुंहिंजी थी आहे न। ऐं मां तोखां थी पुछां, शादी जी पहिरीं राति कीअं गुज़री? पुफी अमीना खे रोक न, मूं सां मज़ाक़ न करे। अमीना छॾीसि, छो थी वीचारी न्याणी खे तंग करी। माजिद साहब, किरण ऐं तुंहिंजे विच में सिर्फ़ु तव्हांजो हिजाब आहे। मामे गुलाब खां किरण जो रिश्तो कीअं घुरां, कुझु सम्झ में नथो अचे। सर हाणे त उन सां तव्हांजो नओं रिश्तो जोड़ियो आहे। सर हाणे त हुजतुनि में घणाई बि थी आहे, पोइ बि तव्हां पंहिंजी ज़बान ते ख़ौफ़ जा बंद वञो था वॾा कंदा। मूंखे त तव्हांजी सोच ते कॾहिं कॾहिं कावड़ बि ईंदी आहे, पर ख़ामोश थी वेंदो आहियां, छो त तव्हां मालिक आहियो, मां मुलाज़िम। जावेद, मां सदाईं तोखे दिलि घुरियो दोस्त सम्झंदो आहियां, पंहिंजे भाउ राशिद जीअं, कॾहिं मुलाज़िम न सम्झो। मूंखे बि तव्हां मां वॾे भाउ वारी आसीस ईंदी आहे सर, ऐं तव्हांजी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झंदो आहियां, तॾहिं त चवां थो पंहिंजे दिलि जे अॻियां ॾोहारी न थियो। हा जावेद, तूं सही थो चओ, मूं सदाईं दिलि जी मुराद पूरी करण में कोताही कई आहे, पर हाणे हिन दिलि खे घणो कोन था पाए। मां उन ॾींहं ते वञी लाल कलंदर ते पढ़ पाराईंदुसि, जॾहिं तव्हां पंहिंजे मन जी मुराद पूरी करण में कामयाब थी वेंदव। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।